हेॾो हाञो बुरे हिन बंबोर में कंदकोट रेलवे लाइन जे रवासी 14 साल नींगर मुनवर खोसो के चइनि जवाबदारनि इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणाइण बाद सख़्त तशद जो निशानो बणाए ॾंद भञी छॾिया ऐं जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में सख़्त ज़ख़्म रसाया। नींगर जी हालत ॻणती जोगी हुजण करे वारसनि पारां सखर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। अहिड़े वाक़े ते नींगर जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज दौरान नींगर जे वालिद मोहम्मद हसन खोसो, भाउ ज़ुल्फ़कार खोसो, चाचे ख़ादिम हुसैन खोसो ऐं ॿियनि दाईंदे चयो त नींगर सां ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे। चइनि जवाबदारनि नींगर खे ज़्यादती जो निशानो बणाए ज़िंदगी ऐं मौत जे ॿिए वाटे ते बीहारे छॾियो आहे। उन्हनि चयो त जवाबदारनि नींगर खे शहर मां खंभे हिक जॻह ते खणी विया जिते नींगर खे ज़्यादती जो निशानो बणायो ऐं खेनि मारकुट बि कई। हिन वक़्तु नींगर बेहोशी वारी हालत में पियल आहे। होॾां 14 साला नींगर खे इज्तमाही ज़्यादती ऐं सख़्त चसद जो निशानो बणाइण वारे वाक़े जो एसएसपी कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख नोटिस वठी छॾियो आहे। एसएसपी अमजद अहमद शेख जो चवणु हो त नींगर खे इज्तमाही ज़्यादती ऐं सख़्त तशद जो निशानो बणाईंदड़ जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। एसएसपी अमजद अहमद शेख पुलिस खे हिदायत कई त जवाबदारनि मथां केस दाख़िल करे जल्द गिरफ़्तार कयो वञे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।